फित्तुराब अला साअ मा यहकुमून। 5 सिपारो सूरत ज़ुख़रफ़ तो पढ़ा, कुरान तो फरमाए जॾहिं बि उन्हनि खे इहा ख़बर पवंदी त असांजे घर में न्याणी पैदा थी आहे त उन्हनि ज़ालिमनि जो मुंहुं कारो थी वेंदो हो, कावड़ जा ढुक भरींदा हुआ, पंहिंजी ॾंदनि खे पिया कुटींदा हुआ। यतवारा मिनल क़ौमि मिन सू। कुरान तो फरमाए जंहिंखे न्याणी ॼमंदी उहो लिकंदो वतंदो छुपंदो वतंदो हो, मतां केरु मूंखे मेणो ऐं तानो न ॾे त हिनखे न्याणी ॼाई आहे। फरमाई जंहिं घर में न्याणी पैदा थींदी उन घर में इजलास थींदा हुआ, मीटिंगूं थींदियूं हुयूं, जरगा थींदा काफ़रनि जा। चवंदा चाचा तुंहिंजो मशवरो छा आहे, मामा तुंहिंजो मशवरो छा आहे, बाबा तुंहिंजो मशवरो छा आहे। अयुमसिकुहु अला हुन, हिन न्याणीअ खे छॾे ॾिजे, पाले वॾो करे हिन जी शादी कराइजे। अयदुसुहु फित्तुराब, या हिन न्याणी खे ज़िंदा दफ़न करे छॾिजे, हाणे जो हाणे हिनखे मारे छॾिजे। घणनि सूरनि खां हिकिड़ो सूर भलो आहे, अक्सर काफ़िर इहो फ़ैसिलो ॾींदा हुआ यदुसुहु फित्तुराब, ज़िंदा दफ़न करे छॾियोसि, हाणे जो हाणे मारे छॾियोसि। अल्लाह साअ मा यहकुमून, मार पियो उन्हनि काफ़िरनि ते, लानत हुजे उन्हनि ज़ालिमनि जे मथां। केॾा न पत्थर दिल हुया, केॾा न संग दिल हुया जेके मासूम न्याणियुनि जे बारे में अहिड़ा ख़तरनाक फ़ैसिला कंदा हुआ। अॼु बि फ़ैसिला पिया थियनि, अॼु बि जरगा पिया थियनि। अल्लाह वॾेरा तुंहिंजो मशवरो छा आहे, सरदार साहिब तुंहिंजो मशवरो छा आहे। न्याणीअ खे मारियोसीं या तो वटि अमानत रखो। केरा दुनिया में अच्छो करो मुतवर दुनिया में जेको दावा करे त मां अच्छो आहियां, ये कारी हाँ पहिरें नंबर ते असां पंहिंजी न्याणी खे, पंहिंजी भेण खे, पंहिंजी घरवारी खे शरई पर्दो ॾियूं। घर जूं जेके भी ज़रूरियात, घर जूं जेके भी घुर्जूं हुजनि उहे सभु घर में पूरियूं कजनि। ॿिए नंबर ते गैर मर्द खे असांजे घर में अचण जी इजाज़त न हुजे, भली सौट हुजे, मासात हुजे, मारोट हुजे, फुफाट हुजे। 3 नंबर ते असांजे घर में मौसीक़ी राग ड्रामनि ऐं फिल्मुनि वारो माहौल न हुजे। उन खां बाद जेकॾहिं असांजी न्याणी, असांजी भेण, असांजी घरवारी दरवाज़े खां ॿाहिरि निकिरी करे केॾे तके त पोइ तूं गोली हणीसीं आहे, गैरत आहे। पर जेकॾहिं शरई पर्दो लभेई न, गाह भी औरतूं कनि, लाबारा भी औरतूं कनि, सारनि जो रोंबो भी औरतूं कनि, कमंद जी कटाई भी मायूं कनि, वोङनि जो चुंडो भी औरतूं कनि, बोअ जी भरी, पलाल जी भरी, काठियुनि जी भरी भी माई खणी अचे। ही सॼो ॾींहुं होटल ते ड्रामा ऐं फिल्मूं पियो थो ॾिसे, ड्राग थो हणे त मुंहिंजी माई वॾी कमाईंदड़ आहे। असांजा घर ओताकूं लॻा पिया आहिनि, सॼो ॾींहुं घर में धारिया मर्द मायुनि जे विच में वेठा आहिनि। असांजे घर में सॼो ॾींहुं मौसीक़ी राग ड्रामनि ऐं फिल्मुनि वारो माहौल। इंडिया ऐं पाकिस्तान जा सभु अदाकार अदाकाराऊं, फनकाराऊं टेलीविज़न जे शीशे में असांजे घर में वेठा आहिनि। उते गैरत न आई, असांजी न्याणी बिना पर्दे जे चुंची वारे सां, टांगे वारे सां स्कूल ऐं कॉलेज पई वञे, हितां बिना पर्दे जे यूनिवर्सिटी जाम शोरो
परो पई वञे बिना पर्दे जे अकेली लतीफ यूनिवर्सिटी खैरपुर पई वञे उते धारिया मर्द पिया हिन खे पढ़ाइण धारियनि गैर मर्दनि छोकिरनि सां क्लास में वेठी पार्कनि में पकोड़ा पई खाए उन वक़्त में हिन खे गैरत न पई अचे ऐं हाणे थी हिन खे गैरत अचे तंहिंजे करे पहिरें नंबर ते गोली जो हक़दार घर जो इहो मालिक आहे जंहिं इहो माहौल बनायो आहे आया ग़लत पहिरें नंबर ते दांगी पंहिंजे मुंहं ते मले पोइ हुनजे मुंहं ते दांगी मले पहिरें नंबर ते गोली जो हक़दार इहो आहे पोइ हुनखे गोली हणिजे कुरान तो फमा वल यज़रिबन बिखुमरिहिन अला जुयूबिहिन औरत खे पंहिंजे पीउ जे आॾो भाउ जे आॾो भाटे ऐं भाणे जे आॾो चाचे ऐं मामे जे आॾो मथो उघाड़ो करण जी इजाज़त न आहे सीने तां पोती परे करण जी इजाज़त न आहे इहो पर्दो औरत खे पीउ खां बि करिणो आहे भाउ खां भाटे भाणे जे खां चाचे ऐं मामे को भी करनो ओ मुसलमानों कुछ सोचो तो सही ओ मुझी अदड़ी मुझी भेण तू भी कुछ गौर फिक्र कर जरा तो के पी जे आडो भाजी आडो भाटे भाणे जे आडो चाचे मामे जे आडो मथो उगाड़ो कर जी इजाजत ना है सीने ता पोती परे करण जी इजाजत ना है तपो सौट मासात मारो टप पाट गैर मर्द जी आडो मथो उगाड़ो करे घुमण जी तोखे क्या इजाजत ॾिनी आहे अॼु ज़ुल्म त असां सां इहो थियो जो न्याणी मथो उघाड़ो करे मर्दनि जे विच में नाच पई करे पीउ ॾिसे पियो त पीउ खे गैरत न पई अचे भेण मथो उघाड़ो करे मर्दनि जे विच में नाच पई करे भाउ ॾिसे थो त भाउ खे गैरत नथी अचे घरवारी मथो उघाड़ो करे मर्दनि जे विच में नाच पई करे मुड़ुस ॾिसे पियो मुड़ुस खे गैरत न पई अचे अॼु नचण वारी त नचण वारो अबो आहे नचण वारी भेण त नचण वारो भाउ आहे अॼु नचण वारी बि मुस्लमान त नचण वारा बि मुस्लमान हाणे त साईं सकाफ़त जा ॾिहाड़ा पिया मल्हाए ओड़ो अली काज़ी वलर औरतुनि जो खणी पियो थो घुमे हेॾो इमरान ख़ान 100 खां वधीक मायूं खणी पियो थो घुमे इहा असांजे सिंध जी सकाफ़त आहे मुस्लमानों असांजी सिंध अॻेई सूरनि में असांजी सिंध अॻेई ॾुखनि में असांजी सिंध अॻेई घणियुनि मुसीबतुनि में फाथल आहे महिरबानी करे औरतुनि जो मथो उघाड़ो करे औरतुनि खे मथे ते टोपियूं पाराए करे रोडनि ते न आणियो अल्लाह जे ग़ज़ब खे दावत न ॾियो औरतुनि खां नाच कराइण औरतुनि खे टोपियूं पाराइण राग ऐं सुरूद जूं महफ़िलूं कराइण इहा असांजे सिंध जी सकाफ़त कान्हे इहा असांजे सिंध जी सकाफ़त कान्हे इहा असांजे सिंध जी सकाफ़त कान्हे का सिंध जी सकाफ़त हयावा सिंध जी सकाफ़त पर्दो आहे सिंध जी सकाफ़त गैरत है उहो दौर बि असांजे सिंध मुस्लमाननि जो हुयो जो जेकॾहिं असांजे सिंध जी मुस्लमान न्याणी घर जी दीवार खां ॿाहिरि घर जे रोशनदान खां ॿाहिरि लियो पाए करे केॾे तकींदी त कहिड़ो हुनजो रिश्तो कोन वठंदो चवंदा बेहयारनि जो घर आहे इहा आहे असांजे सिंध जी सकाफ़त इहा आहे असांजे सिंध जी गैरत इहा मथो औरतुनि जो मथो उघाड़ो करे औरतुनि खे टोपियूं पाराए करे नाच कराइण सिंधी मुस्लमाननि जी सकाफ़त कान्हे का या हिंदू सिंधियुनि जी सकाफ़त थी सघे थी मुस्लमान सिंधी जी सकाफ़त न आहे बाबा सही तो जवाया गलत अली काज़ी ने मैसेज मोकिलियो उन्हें फोन कयो खुदा जी अज़ाब खे दावत न ॾे असां अॻे ई मुसीबत में
सिंधियुनि जी सकाफ़त गैरत है, सिंधियुनि जी सकाफ़त हया। मुसलमान सिंधियुनि जी सकाफ़त परदो। वला तक़तुलू औलादकुम ख़शियत इमलाक़। कुरान तो फरमा पंहिंजे न्याणियुनि खे मारियो न, जीअं मके जा काफ़िर पंहिंजी न्याणियुनि खे मारींदा हुआ। नबी साईं वटि हिकिड़ो मुसलमान अची थियो आहे, नओं मुसलमान रोए पियो। पाण फरमाए लिम तबकी, छो थो रोई? चईं मूंखां गुनाह थी वियो आहे, कलमो त पढ़ियो अथमि, तौबा त कयां थो, पर उन गुनाह जी माफ़ी मिलंदी अलाए न। तवजो कजो। नबी साईं फरमायो छा तुंहिंजो गुनाह हिन जबल खां बि वॾो आहे छा? चईं हाओ जबल नंढो आहे, मुंहिंजो गुनाह अञा वॾो आहे। पाण फरमा छा तुंहिंजो गुनाह हिन आसमान खां बि वॾो आहे छा? चईं हाओ आसमान नंढो आहे, मुंहिंजो गुनाह अञा वॾो आहे। नबी साईं फरमा छा तुंहिंजो गुनाह रब खां बि वॾो आहे छा? त रोई ॾिनई न मुंहिंजा साईं, न मुंहिंजा साईं, अल्लाहु अकबर, अल्लाह सब खां वॾो आहे, अल्लाहु अकबर, अल्लाह सब खां वॾो आहे। फरमायो कारो तोखां गुनाह थी वियो आहे। रोए बि पियो, पंहिंजी कारगुज़ारी बि बयान पियो करे। चए पियो से मुंहिंजे घरवारी खे उमेद वारी हुई, मां अचानक सफ़र ते हलियो हुयुसि तिजारत ऐं वापार जी नीयत सां। 6 साल 7 साल मुसलसल ॿाहिरि हुयुसि। जंहिं महिल मां सफ़र खां वापसि मोटियुसि, मुंहिंजे घर में न्याणी ॼमी चुकी हुई, जेका उन वक़्त में डुके डोड़े बि पई, सुञाणे बि पई त ही अबो आहे, अमरा साईं प्यार बि मूंसां ॾाढो पई करे, मूंखे भाकुर बि पाए पई। पर यतवारा मिनल क़ौम, साईं मां त लिखंदो पियो वतां, मां त छुपंदो पियो वतां, मतां केरु मूंखे मेणो ऐं तानो न ॾे। साईं आख़िर केतिरो लिखां, केतिरो छुपां। हिकु दफ़े पंहिंजे घरवारी खे चवण न्याणीअ खे संदेरीसि, लटा कपिड़ा बि पाराईसि, सुरमो बि पाराईसि, हार सिंगार बि कराईसि, त मां पंहिंजा मामारा इन न्याणीअ खे घुमाए अचां। साईं मुंहिंजी घरवारी उन मुंहिंजे मासूम न्याणीअ खे संदेरियो, लटा कपिड़ा बि पाराईसि, सुरमो बि पाराईसि। मुंहिंजा साईं न्याणी ख़ुशीअ में हुजे त अॼु मां पंहिंजे अबे सां पंहिंजा मामारा पई घुमण वञा। मुंहिंजा साईं मां उन पंहिंजी न्याणी खे कुल्हे ते खयों, घर जे दरवाज़े खां ॿाहिरि निकितुसि त वरी ॿिए कुल्हे ते कोडर खयां। हिकिड़े कुल्हे ते न्याणी, ॿिए कुल्हे ते कोडर हुई। जबल वारो रस्तो वरितुमि। न्याणी चयो बाबा भुलिजी त कोन पियो आहे, ही त रस्तो मामा वारनि ॾे कोन पियो वञे। पर मुंहिंजा साईं मुंहिंजे दिलि में त दुश्मनी हुई। जबलनि जी हिकिड़ी घाटी में अचे उन न्याणीअ खे लाथुमि, खॾ खोटण शुरू कयमि। साईं जन महिल मां खॾ पियो खोटियां, मुंहिंजे जिस्म खे मिटी पई लॻे। उहा मुंहिंजी न्याणी पंहिंजे पोतीअ जे पलव सां मिटीअ खे छॾे पई, पर पोइ बि मूंखे रहम न आयो। मुंहिंजा साईं मां पघिरजी पियो वञा, मुंहिंजी न्याणी मुंहिंजे पघर खे बि उघे पई, पर पोइ बि मूंखे रहम न आयो। जंहिं महिल खॾ खोटे बसि कयमि, उन न्याणी खे बाहुनि खां पकड़े खॾ में उछलायमि। न्याणी दाहूं कंदी रही, बाबा मां तुंहिंजो ॾोकड़ो कयो आहे, अब्बा ॿीहर मां तुंहिंजे घर में न ईंदसि, अब्बा मां हिते जंगल में पई ज़िंदगी गुज़ारींदसि, अब्बा अम्मा खे बि कोन ॿुधाई, तॾहिं बि मूंखे रहम न आयो। मुंहिंजा साईं मां भारी पत्थर मथां उछलाए करे पंहिंजे न्याणी खे ईअं ज़िंदा पूरे आयुसि। साईं ॾोह त थी वियो आहे, गुनाह त थी वियो आहे, हाणे कलमो पढ़ियो त मैंने गुनाह जी माफ़ी मिलंदी या कान मिलंदी? कॾहिं कॾहिं माण्हू गुनाह करे विझंदो पर पोइ पछताईंदो। 60-70 जेल में जलसो हुयो, अंदरि कैदियुनि खे जीअं तव्हां वेठा हुई, उते कैदियुनि हिकिड़ी दर्दनाक कहाणी ॿुधाई। चयोसीं हिते हिकिड़ो धाड़ेल आयो, राति ॾींहुं रोए पियो, निंड कोन पियो करे। पुछा कईसूं भला निंड छो नथो करे? रोई करे चई असां खैरपुर जे बाईपास खां ॿाहिरि
एकड़ी कोच में फुर करण जी ला दाखिल थियासीं को का धागे लके को मोबाइल फुर कई कंजी घड़ी ला तो कंखो पैसा कढियो मां एकड़ी औरत जे मथों आयस उन खे चम त जल्दी कर सोन लाए दे उन माई चयो हाओ अदा मां सोन लाए थी जा मेहरबानी कर हथ मूडे न वधा जिंदगी भर मुंहिंजी जिस्म ते का गैर मर्द जो हथ कोन पियो आ अदा मां सॼो सोन तोखे लाए थी जा मुंहिंजा साथी जो बस खां हेठि लही विया उन माईअ जो सोन लाहण में देर कई तो उन धागे ला छा कयो जो खीसे मां चाकू कढी करे उन माईअ जे कननि खे वालनि समेत कटे खीसे में विधे माई वेचारी दाहूं कंदी रही चीखूं कंदी रही अरे ज़ालिम ही तो छा कयो उन्हनि दोस्तनि ॻाल्हि कईसीं जीअं जो राति जो सुम्हंदो हुयो चए पियो जीअं सुम्हां थो उहा माई मुंहिंजे साम्हूं अची थी वञे रोई करे चए थी ज़ालिम मां तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो इन बत्श रब्बिक लशदीद अल्लाह ढर ॾींदो आहे पर रब जी पकड़ तमामु मज़बूत आहे व लहुम इन कैदी मतीन फरमाई हाली तमा ढर ॾींदो हां पर जंहिंमहिल कंहिंखे पकड़ियूं त पोइ केर बि जान कोन छॾाए सघंदो उहा माई रोई करे चए पई ज़ालिम तुंहिंजो हिसाब थींदो ख़ुदा जी आॾो तोखे बीहणो आहे तुंहिंजी ख़ुदा जी कोरट में तोखे हिसाब किताब ॾियणो आहे जीअं जो उनजी अखि बंदि थिए वरी माई साम्हूं अची वञेसि पछाड़ीअ में हुते के दिन बुधायो जे कुत्तो भौंकू कंदो आहे कुत्ते वांगुरु भौंकू कंदे कंदे मरी वियो ख़ात्मो बि ईमान ते कोन थियो हाँ जेके पंहिंजे न्याणियुनि खे मारनि पिया उन्हनि जी निंड फिटल जेके न्याणियुनि जे बारे में जगा करे उन्हनि खे मासूम खे मारनि पिया उन्हनि सां हिसाब थींदो नबी साईं वटि हिकिड़ो कुराड़ो अची मुस्लमान थियो आहे कुराड़प हालांकि कुराड़प में दीन मटाइण ॾुखियो हूंदो कुराड़प में मज़हब मटाइण तमामु ॾुखियो नौजवाननि ते असर थींदो आहे कुराड़नि जी दिलि पत्थर हूंदो सुबुह खां वठी शाम ताईं वाइज़ ॿुधंदा घर जो ईंदा त कंध लोॾे करे चवंदा बाबा हालाए कहिड़ियूं ॻाल्हियूं बि मुलनि कयूं असां अपनि ॾाढनि खां ॿुधियूंसीं ही नवां मुला हालाए केॾो आया असां त अपनि ॾाढनि खां इहे ॻाल्हियूं ॿुधियूंसीं अॼु असांजे कुराड़नि खे अपनि ॾाढनि वारी रस्म वणे पई नबी साईं जो तरीक़ो नथो जनाज़ो पढ़ी बस कंदासीं चवंदा बाबा दुआ घुरो अरे बाबा हीअ दुआ किथों आई नबी साईं दुआ कान घुरी सहाबा आल बैत दुआ कान घुरी बुज़ुर्गनि वलियनि दुआ कान घुरी हीअ दुआ जनाज़े खां पोइ तूं छो पियो घुरी चईं अब्बा ॾाढा घुरंदा असांजे अबनि ॾाढनि जी रस्म ऐं रवाज आहे वरी सब मुसलमान कब्रिस्तान को बाहर अची बीठा ई मुल्ला कब्र ते बीठो आजान पे तो चे अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह हय्या अलस सलात हय्या अलस सलाह असा चेरन के सदे सदे मरी वियासीं जेरा मस्जिद में कोन आया ही मौला के तो चे त अचो नमाज ते या आजान किथों आई 1433 साल गुजरी विया जन्नतुल बकी जे कब्रिस्तान में जन्नतुल मुअल्ला जे कब्रिस्तान में का भी आजान कान चाहिया न नबी सही आजान चवराई न हजरत अबू बकर सिद्दीक आजान चवराई न हजरत उमर फारूक न हजरत उस्मान न हजरत अली सही 30 साल खिलाफत जे दौर में कब्र ते आजान कान चई वही साथ जो पैर बाहर कढो दुआ करो गुफरानक अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अज़हब अन्निल
अज़ा व आफ़ानी। नबी साईं इहो बि तरीक़ो असांखे सम्झायो त जंहिं मईत खे क़ब्र में लायो त क़िबले जी तरफ़ खां लायो, इहा दुआ पढ़ंदा कयो बिस्मिल्लाह वाला मिल्लत रसूलिल्लाह। नबी साईं फरमायो उन मईत जो मुंहुं क़िबले ॾे कयो, उन जो पासो सॼो क़िबले ॾे कयो, उनखे दफ़न करे मईत जे क़ब्र जे सॼे पासे ॾांहुं सूरतुल बकर जो मुंड वारो रुकू पढ़ो, खॿे पोएं पासे ॾांहुं पेरनि ॾांहुं सूरत बकर जो आख़िरी रुकू पढ़ो। उन खां बाद नबी साईं फरमायो उन जे लाइ दुआ घुरंदा कयो ते क़ब्र ते बीही करे, या अल्लाह हिन खे साबित क़दम रखिजां, हिन जे लाइ हिसाब किताब में आसानी कजां, मुनकर नकीर जे सुवालनि जे जवाब में हिन जे लाइ आसानी पैदा कजां। नबी साईं इहो सॼो तरीक़ो ॿुधायो। नबी साईं इहो त कोन चयो त सभु ॿाहिरि वञी बीहो, उन खां बाद क़ब्र ते आज़ान चवरायो। बाबा इहो नबी साईं जो तरीक़ो कोन्हे को, साहबा अहल बैत जो तरीक़ो इहो कोन्हे को, इहो हिंदुस्तान ऐं ईरान वारनि जो तरीक़ो आहे। अॼु वाइदो कयो त असां मके मदीने जे तरीक़े ते हलंदासीं, सहाबा अहल बैत जे तरीक़े ते हलंदासीं, मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत ते हलंदासीं। असांखे ईरान ऐं हिंदुस्तान जी रस्म न खपे। तो दुआ कयो रब कुराननि खे सम्झ ॾे। अॼु मां कुराननि खे ख़ुसूसी गुज़ारिश थो कयां त घर पंहिंजे बच्चनि खे चओ त बाबा अॼु जेको कमु कबो त नबी साईं जे सुन्नत जे मुताबिक़ कबो। इंशाअल्लाह जे करे ये कुरान मेहनत कनि त असांजा घर ही सभु सुन्नत जा ताबेदार तो वो कुरान मुसलमान थियो। पोइ नबी साईं खे चईं मां कुफ्र जे ज़माने में कुझु नेकियूं कयूं, भला उन्हनि जो अजर मिलंदो? पाण फरमायो न, कुफ्र जे ज़माने में भली ज़मीन ऐं आसमान जेतिरी नेकी हुजे उन जो अजर न आहे। ईमान शर्त आहे, ईमान खां सवा का बि नेकी क़बूल कान्हे का। फला नुकीमु लहुम यौमल क़ियामत वज़ना। ईमान शर्त आहे। चईं मां तमामु वॾी नेकी कई आहे। फरमायो कहिड़ी? चईं मुंहिंजूं ॿ ॾाचूं हुयूं ढुकियूं 10 महीननि जूं, उहे मुंहिंजूं ॾाचूं गुम थी वयूं। तवजो कजो, मां उहे ॾाचूं ॻोल्हियां पियो ऐं तव्हांखे ख़बर आहे अरब वटि 10 महीननि जी ढुकी ॾाची तमामु वॾी क़ीमती हूंदी हुई। इन जी करे त अल्लाह साईं फरमायो इज़ा शम्सु कुफ़िरत व इज़ा नुजूमु कदरत व इज़ा जिबालु सुय्यरत व इज़ा इशारु उत्तिलत व इज़ा बुहूशु हुशिरत व इज़ा बिहारु सुज्जिरत व इज़ा नुफूस ज़ुव्विजत व इज़ा मौऊदतु सुइलत बिअय्यि ज़ंबिन कुतिलत व इज़ा सूफ नुशिरत व इज़ा समाउ कुशितत व इज़ा जहीम सुइरत व इज़ा जन्नतु उज़लिफत अलिमत नफ्सु मा अहज़रत। कुरान तो फरमा क़यामत जो ॾींहुं थींदो इज़ा शम्सु कुफ़िरत, सिज बेनूर थी वञी जहन्नम में किरंदो। व इज़ा नुजूमु कदरत, सितारा ईअं पिया हेठि किरंदा जीअं मींहं जूं कणियूं पयूं हेठि किरंदियूं आहिनि। व इज़ा जिबालु सुय्यरत, ही वॾा वॾा जबल ऐं पहाड़ ईअं पिया उॾामंदा जीअं ज़ज़ पई उॾामंदी आहे। व इज़ा इशारु उत्तिलत, क़ुरान तो फरमा 10 महीननि जी ढुकी ॾाची बि बेमहार छॾी वेंदी, उन जो बि क़यामत जे ॾींहुं कोई मालिक कोन थींदो। माना कीमती तॾहिं तरफ़ उनखे क़ुरान में ज़िक्र कयो। मुंहिंजा साईं मां उन्हनि ॾाचिनि खे लधुमि, राति जो उन्हनि ॾाचिनि खे कायूं पियो अचां त बनू तमीम कबीले जो हिकिड़ो सरदार हुयो। मुंहिंजी राति उन वटि पइजी वई। उन वॾेरे मानी टिकी बि खाराई, हंधु बिस्तरो बि ॾिनई, ॾाचिनि जे लाइ गाहु बि ॾिनई। मां ॾाचिनि खे ॾावण ॿधी बीहारियुमि। उन वॾेरे सां कचहरी पियो कयां। आधी राति जो उनजे घर मां आवाज़ आयो वलदत वलदत वलदत, घर में न्याणी पैदा थी आहे।
भित भरसाई उता करे भरसा घर हो घर में आवाज आयो वलदत वडेरा घर में न्याणी पैदा थिया तो न वडेरे जो मुंह कारो थियो कावरे गुस्से में चई फकुतलुहा कत्ल करे छजोस मारे छजोस लाश भी कंखे न देखारो हाणे जो हाणे पूरे छजोस तो न कुरारे सहाबी साईं के अर्ज कयो साईं मां उन वडेरे के चयो यार न्याणीअ के मार न न्याणी मूंखे दे इनमें मालूम जो त केरा हमदिल भी हुया मां चयोमांसि यार न्याणीअ खे मार न न्याणी मूंखे दे त मूंखे कावर में चई त बच्चा भी निभान अगर ज़ालिम कोई तो डी न तो जे कोन दुस ॾींदुसि न मां चयोमांसि यार इनो जूं बड़ा चुंडल महीननि जूं ढुकियूं महिरबानी करे हे ॾाचू तोखे आयूं न्याणीअ खे माफ़ कर न्याणीअ ते रहम कर चई से पोइ ॾाचनि ते हिरकी पियो चई ॾाचनि खे ॿधो पर न्याणीअ खे खण रातो की रात में तो निकिरी वञ मतां कंहिंखे ख़बर न पवे मुंहिंजा साईं मां उहे ॿई ॾाचू उन वॾेरे खे ॾेई आयुसि उन न्याणीअ खे घर खणी आयुसि लाड कोड मां उन न्याणीअ खे पालियुमि पुट वांगुरु कुल्हे ते खणी घुमाईंदो मांसि उन जा अंगल उन जा नाज़ सभु मां क़बूल कया न्याणी वॾी थी उन जे ॾाज ॾावण जो बंदोबस्त करे मां उन न्याणी जी शादी कराई मुंहिंजा साईं हिकिड़ी न्याणी न बल्कि 300 अहिड़ियूं न्याणियूं हुयूं जंहिंखे मां क़त्ल खां बचायो 100 खां वधीक मुंहिंजूं ॾाचियूं हुयूं मां उहे ॾाचियूं ॾेई करे उन्हनि न्याणियुनि खे बचायो पाले वॾो करे उन्हनि जी शादी कराई मुंहिंजा साईं इहा मुंहिंजी नेकी अल्लाह वटि क़बूल पवंदी आहे न नबी साईं जे अखियुनि मां ख़ुशी में पाणी वही आयो पाण उन कुरारे साहबी खे भाकुर पाए करे फरमायो कुरारा मुबारक हुजई कुफर जे ज़माने जी का बि नेकी रब वटि क़बूल कान पवंदी आहे पर तो अहिड़ी नेकी कई आहे तो न्याणी जी एॾी ख़िदमत कई आहे जो उन न्याणियुनि जे दुआ जे करे रब तोखे कुरारब में कलमो नसीब कयो फरमाया न्याणी जी दुआ त थई जो कुरारब में कलमे जहिड़ी दौलत तोखे नसीब थी इने को वधीक तोखे अजर अल्लाह अञा कर सॼो वाइदो कयो त जीअं पुट जी ख़ुशी कंदा न्याणीअ जी ख़ुशी कंदा पुटनि जे लाइ हक़ीक़ा पिया कयूं न्याणियुनि जे लाइ बि हक़ीक़ा कंदासीं जेको पुट जे ॼमण ते ख़ुशी करे न्याणी जे ॼमण ते रंज थिए इहो क़यामत जे ॾींहुं न्याणियुनि जे कातिलनि जी कतार में उलमा खां पुछी बी माना वला तक़तुलू औलादकुम खशियत इमलाक रब फरमायो पंहिंजे औलाद खे बुख जे करे क़त्ल न कयो माना पंहिंजे न्याणियुनि खे विहारियो न न्याणियुनि खे विहारींदव उन्हनि जी शादी न कराईंदव पोइ क़ुरान थो फरमा बच्चा क़त्ल थींदा कासमाबाद में भंगिन हड़ताल कई असां नालियूं सफ़ा न कंदासीं अरे बाबा छो चयो असां नालियुनि मां गंद त कढूं किचरो त कढूं कलियूं त कढूं पर मासूम ॿारनि जा लाश केरु कढे वला तक़तुलू औलादकुम खशियत इमलाक रब फरमायो पंहिंजी न्याणियुनि खे विहारींदव पोइ बच्चनि जा लाश नालियूं निकिरंदा हैदराबाद जे हिकिड़े सूबेदार ॻाल्हि कई चई असां राति जो गश्त पिया कयूं हिकिड़े गंदगी जे ढेर ते कुता पाण में विढ़ल पिया अञा जो वेझो वञूं त हिकिड़ो मासूम गुलाब जो गुल बचिड़ो आहे हिकिड़े कुते जी वात में उनजी मुंडी आहे ॿिए कुते जे वात में उन ॿार जी टंग आहे उन नंढड़े ॿार खे कुता पटिन पिया क़ुरान थो फरमाए इज़ल मऊदतु सुइलत
कुतिलत बिअय्यि ज़ंबिन कुतिलत। क़यामत जे ॾींहुं मासूम खां पुछा कई वेंदी तोखे करे ॾोह जे करे गंदगी जे ढेर ते उछलायो हुयो, तोखे करे गुनाह जे करे कुतनि जे हवाले कयो हुयो। वला तक़तुलू औलादकुम ख़शियत इमलाक। क़ुरान तो फरमाए न्याणियुनि खे विहारींदो पोइ बच्चनि जा ईअं लाश निकिरंदा। हाणे अंदाज़ो लॻायो त असांजे मुल्क जो छा ये क़ुरान मुंहिंजे साम्हूं पियो आहे। केतिरनि जाइनि तो वीचारियूं न्याणियूं असां जूं अधरियूं असांजे मोबाइल जा नंबर वठी करे फोन ते ॻाल्हाईंदियूं आहिनि। मौली साहब असांजे ॻोठ में अचो पिया, महिरबानी कजो असांजे बारे में कुझु वाइज़ कजो। 40-40 साल असांजी उमिरि थी वई आहे, असांजा अबो अम्मा असांखे उथारण जे लाइ तयारु न आहिनि। साईं तव्हां इन्हनि खे न सम्झाईंदो त केरु इन्हनि खे सम्झाईंदो। ही हयादार औरतूं पयूं चवनि। कंडार जे बाग हिकिड़ो ॻोठ हुयो, हिकिड़े हाजी साहब क़ुरान मजीद जे विच ते पंहिंजे न्याणी तो लिखायो त मां तुंहिंजी शादी क़ुरान सां थो करायां, इहो हक़ मूंखे माफ़ कर। इहो मुसलमानी। अहिड़े लाड़काणे जे ॿाहिरां हिकिड़ो ॻोठ हुयो, मां वाइद करे ॿाहिरि निकितसि, 2 क़बरूं हुयूं। मौली साहब चयो साईं इहा क़बर ॾिसो, हिन जूं 2 न्याणियूं हथनि में लठियूं, हुन पीउ जे क़बर खे चे लठियूं हयूं, पीउ जे क़बर खे लतूं हयूं। बुजा ॾेई करे चयूंसि अलाह कंदो हाजी साहब क़बर वियो, ॿाहिरनि ज़ालुनि जे करे घर मां कढी छॾियो, मिल्कियत पंहिंजी जाइ ते, पर खतर खां जेतिरी बि जाइ नथा ॾियनि, टुकुर जे लाइ पिन थियूं थूं तूं। पोइ बाबे जे क़बर खे बुजा न ॾियूंसि त काड़ा कुल पढ़ी दुआ घुरूं। वला तक़तुलू औलादकुम ख़शियत इमलाक। ओ मुसलमानो न्याणियुनि खे विहारींदव पोइ सुभाणे क़बरुनि खे बुजा मिलंदव। टी माना वला तक़तुलू औलादकुम ख़शियत इमलाक। क़ुरान तो फरमाए पंहिंजे औलाद खे क़त्ल न कयो बुख जे करे, माना पंहिंजे न्याणियुनि खे बेपर्दा न बनायो, पंहिंजे न्याणियुनि खे भेनरुनि खे घरवारियुनि खे पर्दो न कराईंदव पोइ बच्चा क़त्ल थींदा, भूल रहंदी थींदी, कारोकारी जा मसला थींदा, बेपर्दगी थींदी त पोइ मसला थींदा। घोटकी में कई कोंदर कुश्ती विया, उनजो सबब भी औरत बेपर्दगी। कंध कोटक में शिकारपुर में कई कोंदर कुश्ती विया, उनजो सबब भी औरत बेपर्दगी। हाणे ईद जे ॾींहुं चक में 3 वाणिया क़त्ल थी विया, उनजो सबब भी औरत बेपर्दगी। वला तक़तुलू औलादकुम ख़शियत इमलाक। क़ुरान तो फरमा पर्दो न थींदो पोइ बच्चा क़त्ल थींदा। अॼु वाइदो के त घर में पर्दे वारो माहौल बनाईंदा, त पर्दो जोगिन वारो न, शेख न मेमुननि वारो पर्दो न, मग़ज़ न वारो पर्दो न, चांडन वारो पर्दो न। अॼु वाइदो कयो त घर में पर्दो कराईंदासीं जेको मोहम्मद मुस्तफ़ा पंहिंजे बीबियुनि खे करायो, मोहम्मद मुस्तफ़ा पंहिंजे न्याणियुनि खे पर्दो करायो। सौट मासात खां पर्दो, मारोट पुपाट खां पर्दो, सालीअ खां पर्दो, ॾेर खां पर्दो, इहो पर्दो अथव अलाह जे रसूल जो। हैदराबाद में ओड़े ग्रेड जो ऑफिसर हुयो, उनजी न्याणी रक्शे में वेंदी ट्यूशन पढ़ण जे लाइ बिना पर्दे जे, उनजो नतीजो इहो निकितो जो 19 ग्रेड जे ऑफिसर जी धीउ उन रक्शे सां ॿार सां भॼी वञी कोर्ट में। उनजो पीउ ऐं माउ पेरनि ते पिया आहिनि, न्याणीअ जे पीउ पंहिंजी टोपी लाहे करे पेरनि ते रखियसि, माउ पंहिंजी पोती लाहे करे पेरनि ते रखियसि। पुट ही छा पई करे,
छा थी वियो आहे तोखे छा असांजो हक़ न आहे छा असां हेॾा इज़त वारा माण्हू ही तूं छा पई करीं त उन न्याणी पंहिंजे पीउ जे टोपीअ खे लत हणी पंहिंजी अमर जे पोतीअ खे लत हणी करे चईं न तूं मुंहिंजो पीउ आहे न तूं मुंहिंजी अम्मा आहीं सभु कुझु मुंहिंजो ई रक्षे वारो आहे वला तक़तुलू औलादकुम खशियत इमलाक कुरान तो फरमा पर्दो न थींदो पोइ खून रेज़ी थींदी बच्चा मरंदा चौथी माना वला तक़तुलू औलादकुम खशियत इमलाक रब फरमायो पंहिंजे न्याणियुनि खे वरसे खां महरूम न कयो न्याणियुनि खे वरसे खां महरूम कंदव इहो बि क़त्ल जे बराबर ॾोह आहे अॼु कुराड़ो पीउ आहे पेर क़बर में अलाए अॼु मरे अलाए सुभाणे मरे पुटनि खे तो चए वारो करो खैरपुर मां को दस्तावेज़ वठी अचो बैंक मां त सॼी मिल्कियत तव्हांखे लिखी ॾियां सुभाणे मतां भेनरूं या उन्हनि जा मुड़ुस या उन्हनि जो औलाद जे पुटनि खे ॿ हिसा ॾिना आहिनि न्याणीअ खे त हिकिड़ो हिसो उहो हिकिड़ो हिसो खसे करे उन पुटनि जे हवाले बाबा जेकॾहिं लिखी था ॾियो त पोइ जेको हिसो न्याणियुनि जो आहे त न्याणियुनि खे बि लिखी नथा लिखी ॾियो त तव्हां ते ॾोह कोन्हे को पोयरनि जेकॾहिं भाइरनि भेनरुनि खे न ॾिनो त उहे टंगिया पिया हूंदा जेकॾहिं पीउ पंहिंजे पुटनि खे मिल्कियत लिखी ॾिनी न्याणियुनि खे हिसो न ॾिनई क़यामत जे ॾींहुं इन केस में जहन्नम में ऊंधो टंगी सॼो वाइदो कयो औलाद जा इहे हक़ पूरा कंदासीं पंहिंजे बचनि खे क़ुर पढ़ायो नमाज़ जी पाबंदी कयो बाबा इज़त क़ुर में था अॼु वाइदो कयो त पंहिंजे बचनि खे क़ुर जी तालीम नमाज़ जी पाबंदी कंदासीं उन चिठी लिखी अथनि करबला जे शहीदनि जे बारे में कुझु ॻाल्हायो टाइम कोन्हे को मुख़्तसर टाइम हुयो हाणे वरी वञूं आहे मूंखे सांगर दुआ कयो ख़ैर सां उते पुॼा अल्लाह ताला हाज़िरी खे क़बूल फरमाए शहीदनि जो छा मक़ाम बयानु कजे हिन जे लाइ को वक़्तु हुजे ओ हज़रत इमाम हसन ओ हज़रत इमाम हुसैन मुख़्तसर फरमायो त क़ुरान पाक कब्रिस्तान ते पहिरियों रुकू ऐं पोयों बकर जो पढ़ियो वञे इहो क़ुरान पाक में आहे साईं हदीस में